मोरो टूल प्लाज़ा नेशनल हाईवे वटि कलंदर लाल शहबाज़ तां वापसीअ ते पंजाब वेंदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी पई, जॾहिं त मुसाफ़िर कोच में सवार मुसाफ़िरनि जो तइदादु ॿारनि ऐं औरतुनि ऐं मर्दनि समेत 80 जे लॻभॻि ॿुधाए पियो वञे, जॾहिं त हादिसो सुबुह 7:30 बजे पेश आयो आहे, जॾहिं त हादसे सबबि हिकु शख़्स नाले सैयद अली रज़ा शाह पंजाब वासी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि जो तइदादु 60 जे लॻभॻि ॿुधाए पियो वञे। ज़ख़्मियुनि खे मोरो दर्स थाणे जे पुलिस ऐं मोटरवे पुलिस फौरी तौर ते पहुची ज़ख़्मियुनि खे इस्पताल पहुचायो, जॾहिं त ज़ख़्मियुनि में 5 ॼणनि जी हालत गणतीअ जोगी हुजण सबबि खेनि नवाबशाह रेफर कयो वियो आहे ऐं मोरो इस्पताल में एमरजेंसी पिणु लॻाई वई आहे। मोरो क़ौमी शाहरा टूल प्लाज़ा वटि सेवड़ जे ज़ाइरीन जी तेज़ रफ़्तारी सबबि कोच कल्टी थियण जो इतलाह मिलण ते सिविल सर्जन डॉक्टर ख़ादिम अली मंगरियो, सीनियर ड्राइवर मोहम्मद ईसा मेमण जी अॻुवाणी में फिलफौर 2 एम्बुलेंसियूं मोरो रवानियूं करे छॾियूं, जिन ज़ख़्मियुनि खे मरीज़नि खे खणी इस्पताल पहुचायो। रिपोर्ट मंज़ूर मलिक, ब्यूरो चीफ, नौशरो फेरोज़।